अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लखारी। नाज़रीन, आऊं सम्झां थो हिन वक़्तु सोशल मीडिया ॾाढो उरूज ते पहुतल आहे ऐं सोशल मीडिया हिकिड़ी वॾी फील्ड आहे। मां सम्झां थो उन फील्ड में माण्हू पंहिंजो फ्यूचर बि बणाए सघे थो, पर सोशल मीडिया खे कीअं फ्यूचर बणाइजे। कॾहिं कॾहिं ईअं बि सुवालु उथंदो आहे त यार सोशल मीडिया ते कमु करणु को फालतू आहे, कंहिं कम जो कोन आहे ऐं इन जो को फीडबैक बि कोन मिलंदो ऐं न की असीं इन खां कुझु हासिल करे सघंदासीं। पर हक़ीक़त में ॾिसजे त मां सम्झां थो ही अहिड़ी फील्ड आहे, स्ट्रॉन्ग फील्ड आहे जंहिं ज़रिए असीं इनकम बि करे सघूं था ऐं इनकम सां गॾोगॾु पंहिंजा ॿिया बि प्लेटफॉर्म्स जिन खे असीं सपोर्ट करे सघूं था। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं त सोशल मीडिया खे छा असीं फुल टाइम जॉब बणाए सघूं था, छा सोशल मीडिया जे ज़रिए इनकम करे सघूं था, छा सोशल मीडिया खे फ्यूचर बि बणाए सघिजे थो या न, ऐं उन ते कमु करण जा कहिड़ा तरीक़ा हुजनि था, कहिड़ा नुक़्ता हुजनि था जिन ते अमल करणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदुसि ऐं इन टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ असां वटि हिकिड़ी यंग लेडी छोकिरी ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त गॾु आहे। आऊं तहे दिल सां भलीकार कंदुसि सना नज़र के। मैं वेलकम करता हूँ आपको। ऐं उन खां पोइ नाज़रीन हिकिड़ो ॿियो दोस्त जेको पंहिंजी स्टडीज़ सां गॾोगॾु जॉब खे परसू करे रहियो आहे ऐं कॾहिं कॾहिं नौजवान घणो करे अक्सर ईअं ॾिठो वेंदो आहे त नौजवान ईअं सोचींदा आहिनि त यार स्टडी कंप्लीट थींदी ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त जॉब करणी बि आहे या नाहे करणी या कीअं करणी आहे, किथे करणी आहे, उन खां पोइ ॾिठो वेंदो जॾहिं डिग्री कंप्लीट थींदी। पर हीउ अहिड़ो नौजवान जेको स्टडीज़ सां गॾोगॾु पंहिंजे जॉब खे परसू करे थो, इन दौरान कहिड़ा चैलेंजिस हुजनि था ऐं कहिड़ी लर्निंग हुजे थी, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। असां वटि हिकिड़ो नौजवान दोस्त गॾु आहे, आऊं भलीकार करियां थो शिराज शेख के। सना, मैंने जैसे आपसे थोड़ी देर पहले इंट्रोडक्शन करवाया कि सोशल मीडिया के ज़रिए हमने अपना बिजनेस रन करना है। बहुत सारे यंगस्टर्स जो कि सोशल मीडिया में इंटरेस्टेड तो होते हैं और उनके फॉलोअर्स भी बहुत ज़्यादा होते हैं, तो क्या आप समझती हैं कि सोशल मीडिया के ज़रिए हम अपने किसी कारोबार को या तो रन कर सकें या सोशल मीडिया के ज़रिए हम न्यू सेटअप बना सके? ऐसे कोई टेक्निक्स, कोई टूल्स हैं आपकी नज़र में? जी, हमारे पास इस तरह काफ़ी सारे प्लेटफॉर्म्स हैं और सोशल मीडिया में काफ़ी सारी चीज़ें हैं। पहले तो हम लोगों को ये देखना होता है कि हम लोगों का प्रोडक्ट कौन सा है। हम लोगों को पहले अपना माइंडसेट करना होता है कि हमारा जो है वो प्रोडक्ट किस चीज़ का होगा। मोस्टली जो है हम लोगों को डिसाइड करना होता है कि जो प्रोडक्ट हो वो ऐसा हो कि जो हर किसी के यूज़ में आ रहा हो। तो पहले प्रोडक्ट अपना डिसाइड करें, देन उसकी जब लॉन्चिंग वगैरह करें तो उसके सोशल प्लेटफॉर्म्स जो होते हैं वो काम आते हैं। वेबसाइट इसमें बहुत ज़्यादा काम आती है। तो अगर डोमेन लेकर और उसका नाम वगैरह ब्रांड का जो है उस पर सेट करके और ब्लॉग्स वगैरह लिखवा लें तो हमारे जो है काफ़ी सोशल मीडिया जो है उसमें हेल्प करता है। सोशल मीडिया में एड्स हमारे ज़्यादा रन करते हैं, पोस्टिंग्स करती हैं, डेली बेसिस पे हम लोगों को पोस्टिंग्स करनी होती है। उसमें थोड़ा सा डिज़ाइन अट्रैक्टिव होनी चाहिए हमारी पोस्ट, और उसमें कैप्शन और हैशटैग्स, इससे हमारे जो है वो पेज रन करना शुरू करते हैं और उसमें जो है डेली बेसिस पे जो स्टोरीज होती हैं प्रोडक्ट के बारे में वो हमारे जो है बहुत काम आती हैं। अच्छा सना, यहाँ पे एक और सवाल भी क्रिएट होता है। जैसे मैंने इंट्रोडक्शन में भी यही कहा कि कुछ लोगों का ये ख्याल है कि फॉर एग्जांपल मैं सोशल मीडिया रन कर रहा हूँ या सोशल मीडिया एक्टिविस्ट हूँ या मैं व्लॉग्स बनाने का शौक़ रखता हूँ, तो लोग कहते हैं कि यार ये तो काम कोई फ़ायदा नहीं है, आपको कुछ नहीं मिलना है इस प्लेटफॉर्म से। आपका क्या ख्याल है, ये रियलिटी है या एक मिथ है? नहीं, बहुत सारे जो यंग लोग हैं, यंग जनरेशन है, वो अर्न कर रही है। यूट्यूब चैनल से बहुत ज़्यादा अर्निंग कर रही है और सोशल प्लेटफॉर्म से भी कर रही है। वहाँ पे ब्लॉगिंग बहुत ज़्यादा चल रही है इंस्टाग्राम पे, और यूट्यूब पे जो है वो व्लॉग्स बहुत ज़्यादा चल रहे हैं। लोग अपने बिजनेस को भी प्रमोट कर रहे हैं, प्लस वो लोग जो है अपनी जो स्किल्स होती हैं या जो अपने बिजनेस कर रहे होते हैं उनके बारे में डिफाइन भी कर रहे होते हैं वहाँ पे। इट मीन्स फॉर एग्जाम्पल मेरा एक सोशल मीडिया का पेज है या सोशल मीडिया का चैनल है जिसपे बहुत ज़्यादा मिलियंस में फॉलोअर्स हैं, तो वो फॉलोअर्स मेरे किसी न किसी काम आ जाएंगे और उसके थ्रू मैं अर्निंग कर सकता हूँ। जब आप अपना पर्सनल पेज बना रहे हैं ना, आप अपनी प्रोफाइल बना रहे हैं, तो आपको बहुत सारे ब्रांड्स जो हैं वो अप्रोच करते हैं एज अ ब्लॉगर शूट के लिए और अपने प्रोडक्ट को जो है वो लोगों को दिखाने के लिए। तो आप उसमें अनबॉक्सिंग वगैरह करते हैं अपने प्रोडक्ट, वो
आपको प्रोडक्ट देंगे तो आप अनबॉक्सिंग वगैरह करवाएंगे और उसके अलावा जो है स्टोरीज वगैरह में डालेंगे, तो उनके जो ब्रांड है ना वो आपके सोशल प्लेटफॉर्म पे आएंगे, तो उनकी भी साथ में जो है ग्रो हो रही होगी और आपके वो जो सोशल मीडिया वो भी चल रहा होगा। बिल्कुल सही। अदा शिराज आऊं वधण चाहींदुसि। अवी माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो इहो जेको कमु अवी आई मीन के स्टडी सां गॾो गॾु तव्हां पंहिंजी जॉब खे परसू करियो था, अहिड़े क़िस्म जो अमल तमामु घटि ॾिठो वेंदो आहे नौजवाननि। तव्हां भला ॿुधायो त नौजवान कीअं इन शइ खे मैनेज करे सघे थो, तव्हां कीअं था मैनेज करियो, ऐं ड्यूरिंग स्टडीज़ जॉब खे परसू करण वक़्तु कहिड़े चैलेंजिस खे फेस करणो थो पवे? सभ खां पहिरियां त थैंक यू, तव्हां असांखे वेलकम घुरायो। इन खां बाद ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, कोई बि जेको स्टेप फर्स्ट हूंदो आहे हुन में तव्हांखे डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि, त मूंखे बि डिफिकल्टीज़ आयूं हुयूं इन तरफ़ वञण जे लाइ। ऐं इन तरफ़ वञण जे लाइ सोचण जे लाइ असांखे हिकिड़ो सर्किल खपंदो आहे, सोशल सर्किल, जेको तमामु घटि माण्हुनि वटि हूंदो आहे। त ड्यूरिंग डिग्री सभ खां पहिरियां हिन में जेको मेन रोल हूंदो आहे उहो असांजे पेरेंट्स जो हूंदो आहे। मां तव्हांखे पंहिंजो ई अगरि मिसाल ॾियां त मां जॉब जी तरफ़ जेॾीमहिल वञा पियो त मूंखे पंहिंजे घर वारनि जी मना कयो त बाबा कहिड़ी ज़रूरत आहे, तोखे छा नथो मिले, असां वेठा आहियूं, तोखे सभु कुझु जॾहिं तुंहिंजी नीड्स पूरी थियनि थियूं त तारू भरू छो थो पाण खे तकलीफ़ ॾिए, डिग्री पूरी कर, आराम सां स्टडी पूरी कर, हुन खां पोइ जॉब करे वठिजांइ। पर न, मूंखे अहिड़ो सोशल सर्किल हुयो जंहिंमें मुंहिंजा सभु फ्रेंड्स या त इंटर्नशिप या त पार्ट टाइम जॉब्स या त नाइट जॉब्स या त को बिज़नेस रन करे रहिया हुया। त मुंहिंजो इहो ई ख़्यालु हुयो त जॾहिं यार हे करे सघनि था त असां छो न ट्राए वठी ॾिसूं था। बेसिकली मूंखे ट्राए वठिणो हुयो त करे ॾिसूं थिए कीअं थो। जंहिंमें लास्ट टाइम बि तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो पंहिंजो बिज़नेस हुयो जो रियल एस्टेट जो, हुन में 2 साल तमामु सुठो रहियो। उन खां बाद इहो ई स्टडीज़ ऐं बिज़नेस खे टाइम ॾियण जे करे मां पंहिंजो बिज़नेस बंदि कयो, छोकी स्टडीज़ मुंहिंजूं तमामु जेको आहे सो डिस्टर्ब थियनि पियूं। हुन खां बाद वरी इन में इकरा यूनिवर्सिटी जो बि हिकिड़ो सुठो रोल आहे, जंहिं असांखे इहो प्रोवाइड कयो आहे टाइमिंग जो, त असां पंहिंजी मर्ज़ी जूं टाइमिंग्स खणी सघूं था। जीअं मां इवनिंग में क्लासिस वरिता आहिनि हाणे, ऐं सैटरडे संडे क्लासिस आहिनि। हिन में हिकिड़ो ॿियो मज़ेदारी ॻाल्हि त वीकेंड्स कोई बि न आहे असां वटि। हिन जनरेशन में, हिन उमिरि में सभिनी खे वीकेंड खपंदो आहे, यार सैटरडे संडे कम से कम असां पंहिंजो इंजॉय कयूं। त इहा ई ॻाल्हि अची करे बीठी सभिनी दोस्तनि चयो, यार 5 ॾींहं यूनिवर्सिटी ऐं पोइ 5 ॾींहं जॉब कंदे, सैटरडे संडे यूनिवर्सिटी, त तुंहिंजी लाइफ त कुझु बचंदी न, छा करे सघंदे। पोइ बि इहो ई ख़्यालु आयो त करे ॾिसूं था, ट्राए, आयो मज़ो त ठीकु आहे। हुन खां बाद अल्हम्दुलिल्लाह मां आई क्रिएटिव्स जॉइन कई, एज़ ए इंटर्न ई जॉइन कई। ड्यूरिंग 50 खां 40 डेज़ मूंखे जेको आहे सो ऑफर कयो त असिस्टेंट मैनेजर जी जॉब पोस्ट खाली आहे, ऐं तव्हांजो कमु असांखे वणियो आहे, तव्हां असांखे जॉइन कंदव परमानेंट। ऐं ठीकु आहे, जॉइन कयो अल्हम्दुलिल्लाह सां। जंहिंमें हाणे इहो आहे त मॉर्निंग में मुंहिंजी ऑफिस आहे, डिफिकल्टी ज़ाहिर आहे थींदी आहे, सुबुह जो ऑफिस, शाम जो क्लासिस, राति जो 9:30 बजे माण्हू फारिग थिए थो, पर अल्हम्दुलिल्लाह मैनेज थी वियो आहे। ऐं हिन सां ॿियो फ़ाइदो इहो आहे, सभ खां वॾो फ़ाइदो जेको, त जंहिंमहिल असां डिग्री खां पोइ मार्केट में वेंदा आहियूं न इंटरव्यू ॾियणु, त असांखां पहिरियों सवाल ई कंदा आहिनि एक्सपीरियंस। त भई ग्रेजुएट हाणे थिया आहियूं, फ्रेश ग्रेजुएट आहियूं, त एक्सपीरियंस असां वटि कान आयो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ऐं हर कंपनी तव्हां खां एक्सपीरियंस लाज़मी पुछंदी आहे। इन जो बेनिफिट इहो आहे, अगरि तव्हां ड्यूरिंग डिग्री जॉब कयो था, जीअं ई तव्हांजी जॉब पूरी थी थिए त तव्हां वञी अगरि मार्केट में पंहिंजी CV खणी वेंदव त तव्हां वटि एक्सपीरियंस बि हूंदो, भले तव्हां फ्रेश ग्रेजुएट आहियो, पर तव्हां वटि एक्सपीरियंस सां गॾु डिग्री बि हूंदी। पोइ तव्हां छा आहे, हिकिड़ी सुठी पे ऑफर करे सघो था, डिमांड करे सघो था, ऐं हिकिड़ी सुठी पोजीशन ते रिसेंटली फ्रेश ग्रेजुएट वञी करे रही सघो था। बिल्कुल सही। अच्छा सना, अगर बात करें सोशल मीडिया पे अपने आप को, मैं यहाँ पे लेंगे एक छोटा सा ब्रेक। नाज़रीन मंजो न केॾा रहिजो, असां सां गॾु मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।